मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 12 सबक 8 हिस्सो ॿियो मश्क अॼ जी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर 12 जी एक्सरसाइज़ करे रहिया आहियूं। प्रीवियस वीडियो में असां MCQ सॉल्व किया हुयासीं ऐं हींअर असां हिन वीडियो में उन जा न्यूमेरिकल्स सॉल्व कंदासीं। पहिरें न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस हैविंग a 15 micrometers wavelength is classified as infrared radiation. What is its frequency? Given that the speed of light is 3 into 10 raised power 8 meter per second. तो प्यारा ॿारो, हिन में चवे थो त असां वटि इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन जी हिकु टाइप आहे जेका आहे इंफ्रारेड रेडिएशन। तो उन जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 15 माइक्रोमीटर्स। चवे थो त उन यानी इंफ्रारेड रेडिएशन जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी उहा छा थींदी जॾहिं त उन जी स्पीड जेका आहे उहा स्पीड ऑफ लाइट जे बराबरि आहे, यानी 3 into 10 raised power 8 मीटर पर सेकंड। सभ खां पहिरीं असीं छा कंदासीं, असीं हिन न्यूमेरिकल जी डेटा ठाहींदासीं प्यारा ॿारो। तो डेटा में असांखे छा छा शयूं मिलियल आहिनि या उनखे असां छा कंदासीं, इन शइ खे सम्झंदासीं। सभ खां पहिरीं असांखे जेको आहे त उनजी वेवलेंथ मिलियल आहे जेका आहे 15 माइक्रोमीटर्स। तो प्यारा ॿारो, असांखे कोई बि यूनिट जेकॾहिं मिलियल हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, असां उनखे SI यूनिट यानी स्टैंडर्ड यूनिट में खणी ईंदा आहियूं, यानी उनखे असांखे कन्वर्ट करणो हूंदो आहे स्टैंडर्ड यूनिट में। ठीकु आहे, जेके असां SI यूनिट चवंदा आहियूं। तो हिते असांखे जेको यूनिट मिलियल आहे उहो मिलियल आहे नंढो यानी माइक्रोमीटर में। असांखे हिनखे तब्दील करणो पवंदो मीटर्स में। त जीअं असांखे ख़बर आहे त 1 मीटर जेको हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 10 raised power 6 माइक्रोमीटर जे। तो हिते असां वटि घणा आहिनि, असां वटि आहिनि 15 माइक्रोमीटर। तो अहिड़े नमूने सां असां छा कंदासीं, 15 खे डिवाइड कंदासीं 10 raised power 6 सां, त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो हिन तरीक़े सां ईंदो त 15 into 10 raised power -6 मीटर। ठीकु आहे, यानी ही जेके 10 raised power 6 आहे उहो असां मथे खणी वेंदासीं त उहो माइनस में थी वेंदो। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो असां 15 माइक्रोमीटर खे कन्वर्ट कयोसीं हिते मीटर्स में। उनखां बाद में स्पीड ऑफ लाइट असांखे मिलियल आहे जेका आहे 3 into 10 raised power 8 मीटर पर सेकंड। उनखां बाद में असांखे इंफ्रारेड जी फ्रीक्वेंसी मालूम करणी आहे। ठीकु आहे, सो हीअ हुई असां वटि डेटा। उनखां बाद में सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त असांखे डेटा मिलियल कहिड़ी आहे ऐं उन जे बेसिस ते असां फार्मूलो चूज़ कंदासीं त इन डेटा खे सॉल्व करण जे लाइ असांखे कहिड़ो फार्मूलो जेको आहे त रिक्वायर्ड थींदो। हिते असांखे मिलियल आहे वेवलेंथ, उनखां पोइ वेलासिटी ऑफ लाइट ऐं उनखां बाद में फ्रीक्वेंसी। तो असां फार्मूलो पढ़ी आया आहियूं जेको आहे V = F लैम्डा। ठीकु आहे, हाणे असांखे मालूम करणी आहे फ्रीक्वेंसी, त लैम्डा जेका हूंदी उहा डिवाइड में हली वेंदी। असां हिनखे रीअरेंज कंदासीं त हीअ थी वेंदो F = V लैम्डा। ठीकु आहे, हाणे हिन में असां वैल्यू पुट कंदासीं प्यारा ॿारो। त वेलासिटी आहे 3 into 10 raised power 8 ऐं उनखां बाद में वेवलेंथ असां हीअ मालूम कईसीं मीटर्स में जेका आहे 15 into 10 raised power -6। ठीकु आहे, सो असां हिनखे हिते बि ईअं डायरेक्ट सॉल्व करे सघूं था, पर तव्हांखे स्टेप बाय स्टेप सम्झाइण जे करे मां जेको आहे त हिकु ॿ स्टेप वधायो आहे जीअं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। ठीकु आहे, हाणे छा करिणो आहे असांखे, असां छा कंदासीं, हीअ जेके 10 raised power -6 आहे इनखे हिते डिवाइड में आहे त हेॾे मथे खणी वेंदासीं, उहो मल्टीप्लाई में थी वेंदो। त पोइ छा थींदो, हीअ जेको 6 आहे प्यारा ॿारो इहो हिते माइनस में आहे त मथे वञी करे प्लस में थी वेंदो। ठीकु आहे, तो हीअ थींदो असांजो 3 into 10 raised power 8 मल्टीप्लाई बाय 10 raised power +6। ठीकु आहे, छो त हीअ माइनस वारो जेको आहे उहो मथे वियो त प्लस थी वियो। अहिड़े नमूने सां बाक़ी असां वटि हेठि छा बचा, हेठि बचा असां वटि 15। उनखां बाद में हाणे ॾिसंदासीं त बेस जेकॾहिं सेम हूंदो आहे उनखां पोइ छा थींदो आहे, पावर एड थींदो आहे पाण में। इहो असांजो मैथमेटिक में रूल आहे प्यारा ॿारो। ठीकु आहे, त हिते छा कंदासीं, असां जेको आहे हिन पावर खे पाण में एड कयोसीं, त जॾहिं असां हिन पावर खे पाण में एड कयोसीं त असां वटि जेको जवाबु आयो उहो आयो 14। ठीकु आहे, यानी 8 + 6 त घणो थियो 14। ठीकु आहे, उनखां बाद में प्यारा ॿारो हाणे छा कंदासीं, असां 3 खे डिवाइड कंदासीं 15 सां, त हिते जेको असांखे जवाबु ईंदो उहो ईंदो 0.2 ऐं 10 raised power 14 जेको आहे उहो असांजो सेम रहियो। ठीकु आहे, हाणे हीअ असांजो जेको आहे त जवाबु आहे, यानी जेका फ्रीक्वेंसी इंफ्रारेड रेडिएशन जी आहे उहा आहे असां वटि 0.2 into 10 raised power जेको आहे 14। ठीकु आहे,
तो प्यारा ॿार हिन खे असां थोरो चेंज करे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त असां पॉइंट खे जेको आहे पोइ खणी वियासीं त हितां जेको नंबर आहे हिकिड़ो उहो डिक्रीज़ थींदो। तो हिते असां वटि जेको फाइनल आंसर अची वियो उहो अची वियो फ्रीक्वेंसी इज़ इक्वल टू 2 × 10⁻13 हर्ट्ज़। ठीकु आहे। त जेका असां वटि इंफ्रारेड रेडिएशन हुई उनजी जेका फ्रीक्वेंसी उनखे असां हिते मालूम कयोसीं। ठीकु आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था न्यूमेरिकल नंबर 2 जे तरफ़ ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो व्हाट इज़ द फ्रीक्वेंसी ऑफ 193 नैनोमीटर अल्ट्रावायलेट रेडिएशंस यूज्ड इन लेज़र आई सर्जरी। तो प्यारा ॿारो हिते चवे थो त लेज़र आई सर्जरी जेका हूंदी आहे यानी अखि जी सर्जरी जेका असां कराईंदा आहियूं या कई वेंदी आहे उन में असां जेके रेडिएशंस यूज़ कंदा आहियूं उहे कंदा आहियूं अल्ट्रावायलेट रेडिएशंस। ठीकु आहे। हिते चवे थो त जेका अल्ट्रावायलेट रेडिएशन जी वेवलेंथ आहे उहा आहे 193 नैनोमीटर। ठीकु आहे। हाणे उन वेवलेंथ जे बेसिस ते उन रेज़ जी उन रेडिएशन जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा छा हूंदी उहा असांखे मालूम करणी आहे। हिते जेकॾहिं असां हिन स्टेटमेंट में प्यारा ॿार ॾिसंदासीं त हिते असांखे वेवलेंथ जो ज़िक्र करे नथो। ठीकु आहे। पर असां हिन यूनिट खे ॾिसी करे सम्झी वेंदासीं त उहा वेवलेंथ आहे। अगरि जेकॾहिं असां फ्रीक्वेंसी जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त फ्रीक्वेंसी जो जेको यूनिट हूंदो आहे उहो हूंदो आहे हर्ट्ज़ ऐं हिते असांखे जेको ही नंबर सां गॾु यूनिट ॾिनो अथई उहो ॾिनो अथई नैनोमीटर। ठीकु आहे। हाणे मीटर जॾहिं अची वियो त इन जो मतिलबु छा थियो त डिस्टेंस थी वियो। हाणे डिस्टेंस जेको आहे त उहो असां माइक्रो लेवल ते कंहिंजो खणंदा आहियूं उहो खणंदा आहियूं असां वरी वेवलेंथ जो। ठीकु आहे। तो इहे कुझु जेको आहे त इंपॉर्टेंस पॉइंट्स हूंदियूं आहिनि, इहे कुझु की पॉइंट्स हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे ज़हन नशीन करणु घुरिजनि। त कॾहिं कॾहिं असांखे उहो टर्म न बि ॾींदो आहे क्वेश्चन में, तो असां कॾहिं कॾहिं उन यूनिट खे ॾिसी करे उहो टर्म सुञाणे वठंदा आहियूं। सो अहिड़े नमूने सां प्यारा वारो हींअर असीं डेटा जी तरफ़ हलूं था। सो डेटा में असांखे छा छा मिलियल आहे। सभ खां पहिरीं असांखे मिलियल आहे लेमडा यानी वेवलेंथ जेका आहे 193 नैनोमीटर। हाणे जीअं त मां तव्हांखे प्रीवियस न्यूमेरिकल में सम्झाया आहिनि प्यारा ॿारो त जेको असांखे यूनिट मिलियल हुजे उनखे असांखे कन्वर्ट करिणो आहे कंहिंमें एसआई यूनिट में। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हिन यूनिट खे बि असां एसआई यूनिट में कन्वर्ट कंदासीं नैनोमीटर खे मीटर में। त हिते जेको 1 मीटर हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे 10⁻9 नैनोमीटर जे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे हिते छा कंदासीं, हिते असां 193 खे डिवाइड कंदासीं कंहिंसां 10⁻9 सां, या असां हिन खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त 193 × 10⁻9 मीटर यानी हिन 10⁻9 जेको आहे इनखे असां हेॾे मथे मल्टीप्लाई में खणी वियासीं। जॾहिं मल्टीप्लाई में खणी वियासीं त हिते छा थींदो, हुनजो पावर जेको आहे पावर जी जेका साइन आहे उहा चेंज थी वेंदी। ठीकु आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो असांखे जीअं त ख़बर आहे त स्पीड जेका अल्ट्रावायलेट रेडिएशन जी आहे उहा हूंदी आहे असांजी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। यानी ही जेका अल्ट्रावायलेट रेडिएशन अथनि प्यारा वारो उहे बि असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि। अहिड़े नमूने सां उन्हनि जी जेका स्पीड हूंदी उहा बि साॻी हूंदी यानी स्पीड ऑफ लाइट जेतिरी। उनखां पोइ असांखे मालूम छा करिणो, असांखे मालूम करिणो आहे उनजी फ्रीक्वेंसी। ठीकु आहे। हींअर असीं सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सॉल्यूशन में जेको असां फार्मूलो ते यूज़ कंदासीं उहो साॻियो ई आहे V = F लैम्डा। तो हिते असांखे जेको आहे फ्रीक्वेंसी मालूम करणी आहे। तो हिते फार्मूले खे रीअरेंज कयोसीं त फार्मूलो असांजो ठही वियो F = V/लैम्डा। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो हिते असां वैल्यू पुट कंदासीं त F = 3 × 10⁸ यानी वेलासिटी असां रखीसीं यानी स्पीड ऑफ लाइट जे हिते रखीसीं असां। ऐं उनखां बाद में वेवलेंथ असां हिते मालूम कईसीं जेका आहे 193 × 10⁻9। उनखां बाद में छा थींदो, हीउ जेको 10⁻9 आहे उनखे असां हिते मथे खणी वेंदासीं। ठीकु आहे। त ही माइनस जो आहे त हिते मथे प्लस में थी वेंदो। उनखां बाद में हिन ॿिन्ही खे पाण में जो कॾहिं एड कंदासीं त इहो असांजो टर्म ठही वेंदो 3 × 10⁻17। ठीकु आहे। उनखां पोइ 193 जेको आहे उहो असांजो सेम रहियो। उनखां बाद में हाणे 3 खे डिवाइड कंदासीं 193 सां त असांजो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.0155 × 10⁻17। ठीकु आहे। उनखां बाद में हाणे असां छा कंदासीं, हिनखे थोरो असां हिन पॉइंट खे जेको आहे पोइ खणी वेंदासीं। जॾहिं हिनखे पॉइंट खे असां ॿ नंबर जेको आहे पोइ खणी वियासीं त हिते जेको असांजो वैल्यू बीठो उहो बीठो 1.55 × 10⁻15 हर्ट्ज़। तो हिते असां जेको आहे त अल्ट्रावायलेट रेडिएशन जी फ्रीक्वेंसी मालूम कईसीं जॾहिं त उनजी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 193 नैनोमीटर्स। उनखां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था न्यूमेरिकल नंबर 3 जे तरफ़। तो न्यूमेरिकल नंबर 3 जी स्टेटमेंट में चवे थो त कैलकुलेट द वेवलेंथ ऑफ 100
मेगा हर्ट्स रेडियो वेव यूज्ड इन MRI यूनिट। ठीकु आहे, यानी चवे थो त कैलकुलेट कयो वेवलेंथ रेडियो वेव जी ऐं जॾहिं त उनजी फ्रीक्वेंसी जेका आहे उहा आहे 100 मेगा हर्ट्स कंहिं में MRI मशीन में। ठीकु आहे, हींअर असीं जेका त डेटा जी तरफ़ हलंदासीं। सभ खां पहिरीं त डेटा में असांखे जेका शइ मिलियल आहे उहा मिलियल आहे असांखे फ्रीक्वेंसी जेका आहे 100 मेगा हर्ट्स। ठीकु आहे, हाणे मेगा हर्ट्स खे बि असांखे कन्वर्ट करिणो पवंदो कंहिंमें सिर्फ़ु हर्ट्स में। ठीकु आहे, छो त असांजो SI यूनिट जेको आहे फ्रीक्वेंसी जो उहो हर्ट्स आहे। त 1 मेगा हर्ट्स जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे 10⁻⁶ जे। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हिते असां हिनखे कहिड़े नमूने सां सॉल्व कंदासीं, हिन कीअं कंदासीं त हिते रखियोसीं 100, उन खां पोइ मेगा बराबरि हूंदो आहे 10⁻⁶ जे, त इन सां असां हिनखे मल्टीप्लाए कंदासीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां 100 खे मल्टीप्लाए कंदासीं 10⁻⁶ सां, या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था प्यारा ॿारो, त हीअ थी वेंदो असांजो 1 × 10⁸ हर्ट्स। ठीकु आहे, उन खां बाद में तो स्पीड जेका हूंदी इन वेव्स जी प्यारा ॿारो उहा जेका त कांस्टेंट हूंदी, यानी स्पीड ऑफ लाइट जेतिरी हूंदी। तंहिं करे असां हिते लिखियोसीं 3 × 10⁸ मीटर/सेकंड। ठीकु आहे, मालूम छा करिणो आहे असांखे, मालूम करणी आहे उनजी वेवलेंथ। उन खां बाद में सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सॉल्यूशन में असां जेको फार्मूलो खणंदासीं साॻो V = F लैम्डा। ठीकु आहे, हिते असांखे मालूम छा करणी, मालूम करणी आहे असांखे वेवलेंथ यानी लैम्डा। त फार्मूले खे रीअरेंज कयोसीं, हीअ थी वियो लैम्डा = V/ फ्रीक्वेंसी। ठीकु आहे, उन खां बाद में वैल्यू रखंदासीं प्यारा ॿारो, त वेलासिटी जो जेको वैल्यू आहे उहो आहे 3 × 10⁸। उन खां बाद में जेका फ्रीक्वेंसी जो वैल्यू आहे उहो आहे वरी 1 × 10⁸। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं असां हिते ॾिसूं प्यारा ॿारो, त हिते बि मथे बि 10⁸ आहे ऐं हेठि बि 10⁸ आहे। इहे ॿई पाण में हिते कैंसल आउट थी वेंदा। बाक़ी असां वटि छा बचंदो, उहो बचंदो 3/1। ठीकु आहे, हाणे जॾहिं 3 खे 1 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो सिर्फ़ु 3 मीटर। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा थियो त जेका रेडियो वेव असां MRI यूनिट में या MRI मशीन में यूज़ कयूं था ऐं उनजी जेकॾहिं फ्रीक्वेंसी 100 मेगा हर्ट्स आहे, त उनजी वेवलेंथ हूंदी 3 मीटर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही न्यूमेरिकल सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां अॻिते ॿिया न्यूमेरिकल कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।